काबिल एहतराम मुजा इस्लामी भाइरो, नमाज से मुतालिक एक मसालो। गुज़श्ता हफ्ते में क़ौम जो तरीक़ो ॿुधायो वियो त क़ौम कीअं कजे, यानी रुकूअ मां उथी जेको बीहबो आहे इनखे क़ौमा चइजे थो। इहो क़ौमा वाजिब आहे। फ़र्ज़ ऐं वाजिब में मामूली फ़र्क़ु आहे। जेको सराहतन क़ुरान में ज़िक्र आहे त उनखे फ़र्ज़ चइबो आहे, जंहिंजो हदीस में ज़िक्र आहे उनखे वाजिब चइबो आहे। कुछ ॿिया बि फ़र्क़ आहिनि। क़ौम में एतदाल अर्ज़ कयोसीं त अहिड़े तरीक़े सां क़ौम कजे जो हर उज़्व पंहिंजी जाइ ते सिधो थी वञे। ईअं न त माण्हू सिधो थी यकदम हलियो वञे, बल्कि कुछ लम्हा बीहे पोइ सही तरह सां क़ौम थी सघंदो। क़ौम खां बाद में सजदो आहे त हिकिड़ो त को माज़ूर आहे, बीमार आहे, तो उनखे त गुंजाइश आहे मसनून जेको तरीक़ो सजदे में वञण जो आहे उनखे अदा करण में इनखे दिक़त थी थिए त पुॼे में आसानी हुजेसि, ईअं सजदे में वञे। लेकिन जंहिंखे का दिक़त कान थी थिए त पोइ सजदे में वञण जो तरीक़ो इहो आहे त बिल्कुलु सिधो बीठो आहे त सिधो वञे, ज़मीन खे वेझो थियण खां अॻु झुके न। ज़मीन खे वेझो कोन थियो आहे, झुकी वियो आहे त इहा रुकूअ जी कैफ़ियत थी वेंदी। गोया रुकू पियो करे, हिकिड़ो कई रुकू, हाणे वरी ॿियो रुकू पियो करे। अगरि को बाख़बर आहे, मसाइल का आलिम आहे, उनखे को उज़्र बि कोन्हे ऐं इन तरीक़े सां हू झुके थो त हिन गोया ॿ रुकू कया त हिनजी नमाज़ टुटी पई, चूंकि हर रकात में हिकिड़ो रुकू आहे। पर बेख़बर हूंदा आहिनि त उन करे उन्हनि जे लाइ नमाज जे फ़साद जो हुकुम त नथो लॻाए सघिजे, लेकिन उनखे बि कोशिश करणु घुरिजे त सुन्नत जे मुताबिक़ सजदे में वञे त पहिरीं मथां खां थोरो हेठि अचे, मथां खां हेठि अचे। जेॾी महिल वेझो थिए ज़मीन खे त पोइ झुके, पहिरीं न झुके। पहिरीं पंहिंजे पुठीअ खे सिधो रखे, पुठीअ खे झुकाए न। पोइ जॾहिं ज़मीन जे वेझो आयो त पहिरीं गोॾा ज़मीन ते रखे ऐं पोइ हथ ज़मीन ते रखे। पोइ उहे हथ जेके आहिनि उन जूं आङुरियूं मिलियल हुजनि। रुकूअ में त बिल्कुलु खुलियल हुयूं, पंजे सां गोॾनि खे झलियोसीं थिए, पर सजदे में वरी आङुरियूं बिल्कुलु मिलियल हुजनि, खुलियल न हुजनि ऐं नक ऐं पेशानी उन जे विच में अचे, ॿिन्ही हथनि जे विच में अचे। पहिरीं नक रखे, पोइ पेशानी रखे ऐं जेके ठूंठियूं आहिनि उन्हनि खे पेट सां न मिलाए ऐं ज़मीन ते बि न रखे, बल्कि उन्हनि खे पेट खां बि जुदा करे, गोॾनि खां बि जुदा करे, जीअं कमान थिए थी इन नमूने सां ठूंठियुनि खे मथे रखे। एतिरो कुझु फ़ासिलो हुजे विच में। अरब में बकरियूं तमामु नंढियूं बि थींदियूं आहिनि त उन्हनि जो जेको छेलो थींदो आहे, फर जंहिंखे चइजे थो, सफ़ा नंढो हूंदो आहे। विच में एतिरो फ़ासिलो हुजे जो फर उतां निकिरी सघे। पेर जेके आहिनि
उन्हनि जूं आङुरियूं जेके आहिनि से ज़मीन ते रहनि ऐं ज़मीन ते बि ज़रा आङुरियुनि ते ज़ोर ॾिजे, थोरी मुड़ी बीहनि, मुड़ी वञनि आङुरियूं, ताकी उहे पेर क़िबले ॾे रहनि। अगर बिल्कुल पैर ज़मीन ते रखे ही कोन, बाज़े माण्हू इन में गाफ़िल हूंदा आहिनि, बिल्कुल कोन रखंदा आहिनि, त नमाज कान थी, क्योंकि सजदो थींदो आहे 7 उज़वनि ते, पेरनि ते, गोॾनि ते, हथनि ते, मुंहं ते, त इन जा पेर त ज़मीन खे लॻे ई कोन। त अगरि हिकिड़े लम्हे जे लाइ बि पेर न लॻा त पोइ त गोया सजदो ई कोन थियो। तो ये पैर लगन तरीक़ो इहो त आङुरियूं जेके आहिनि से उन्हनि ते ज़रा ज़ोर ॾे, उन्हनि में थोरो खम अची वञे, त इन सां पेर सजदे ॾे थी वेंदा। कंहिं ज़मीन ते पेर त रखिया पोइ वरी खणी छॾियईं, बाज़े ईअं बि कंदा आहिनि, रखी वरी खणी छॾींदा आहिनि, त नमाज़ त थी वेंदी लेकिन मकरूह थींदी। बल्कि इहे पेर ज़मीन ते सजदे मां उथियण ताईं रहनि, पोइ त हुई रहंदा पेर ज़मीन ते, पर पूरे सजदे में पेरनि जूं आङुरियूं ज़मीन ते लॻल रहनि, मुड़ियल रहनि। इहो तरीक़ो आहे सजदे जो। ऐं पोइ कम से कम 3 दफ़ा सुबहान रब्बियल आला 3 दफ़ा पढ़े। इमाम जे पोयां आहे, अगरि इमाम वधीक पियो पढ़े, वक़्तु आहे वधाए सघे थो, 5 दफ़ा पढ़े। अकेलो आहे, न जो इख्तियार आहे, 7 दफ़ा पढ़े, 21 पढ़े, 9 दफ़ा पढ़े, 11 दफ़ा पढ़े, छाकाणि जो अकेलो पियो नमाज़ पढ़े। अल्लाह ताला पूरी नमाज सही तरीक़े सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।